अस्सलाम वालेकुम। सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तो, माखी इंसान लाइ अल्लाह ताला जी अता कयल हिकु आला नेमत आहे। हिन वीडियो में तव्हांखे माखी जी दिलचस्प मालूमात ॾींदासीं ऐं इहो ॿुधाईंदासीं त तव्हां माखी मां पैसा कीअं कमाए सघो था। माखी खे उर्दू में शहद ऐं अंग्रेज़ी में हनी चवंदा आहिनि। माखी ॾंदनि ऐं हॾनि खे मज़बूत करे थी, हाज़मो बहितर करे थी। कुझु माण्हू माखी खे खीर सां त के पाणी सां इस्तेमालु कनि था। कुझु माण्हू नाश्ते में इस्तेमालु कनि था ऐं के मखण ऐं मानी सां। माखी हिकु बहितरीनु ग़िज़ा आहे। माखी कॾहिं बि एक्सपायर नथी थिए, भले 50 साल पुराणी थी वञे। रतु साफ़ करे थी, दिलि ऐं दिमाग़ खे ताक़त ॾिए थी। थधि ऐं ज़ुकाम में माखी हिकु बहितरीनु इलाजु आहे। माखी नामर्दी ख़तमु करे थी, जिस्मानी ताक़त पैदा करे थी। पाणी में मिलाए पीअण सां अखियुनि खे फ़ाइदो ॾिए थी। असली माखी जी सुञाणप कीअं कजे? नकली माखी कागज़ ते लॻाइण सां कागज़ आलो थी वेंदो आहे। माखी जे कतरे खे ज़मीन ते उछलिजे। जेकॾहिं कतरो बीही रहे त असली आहे, जेकॾहिं कतरो ज़मीन चूसे वञे त नकली आहे। जेकॾहिं तव्हांजे नंढनि ॿारनि खे खंघि ज़ुकाम आहे त उन्हनि लाइ माखी बहितरीनु इलाजु आहे। राति जो ॿार खे माखी चखायो, उनखे आरामु अची वेंदो। दोस्तो, ही त हुई माखी जी दिलचस्प मालूमात। तव्हां इन खे कारोबार बणाए इन मां सुठो मुनाफ़ो बि कमाए सघो था। हिन हमराह जी पोस्ट ॾिसो, केॾां वियो बि न आहे। सिर्फ़ु पंहिंजे बाग़ मां 3 किलो माखी लाथी अथसि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु माखी जो 1 किलो 2500 रुपया हले पियो। 3 किलो मतिलबु हिन हिकु ॾींहं में तक़रीबन 7-8 हज़ार जी माखी लाथी आहे। हाणे तव्हां ऐं असां मां घणनि जा बाग़ त न हूंदा, पर सिंध जे ॻोठनि में अॼु बि वणनि में माखियूं जाम आहिनि। कंहिं बि कारोबार या कम में महिनत त हूंदी आहे, वक़्त जी क़ुर्बानी बि ॾियणी पवंदी आहे। जेकॾहिं तव्हां ॻोठनि मां माखी लाइ शहरनि में विकिरो कयो त जेकॾहिं तव्हां हिकु ॾींहं में अधु किलो बि माखी हथु करे वञो था त तक़रीबन अधु किलो 1200-1300 रुपया जो आहे। मथियां 200-300 तव्हांजो मोटर साइकिल जो तेल थी वेंदो। रोज़ाना 1000 रुपयनि जी माखी हथु करे वञो त महीने जा 3000 थी वेंदा आहिनि। 3000 हिकु चङे भले ऑफिसर जी पघार आहे। सोच कयो, जेकॾहिं तव्हां रोज़ानो 1 किलो माखी हथु कयो था त महीने जा 60,000 थी वेंदा आहिनि। यादि रखो, अधु किलो माखी हासिलु करण लाइ तव्हांजो पूरो ॾींहुं लॻी वेंदो। ॻोठनि में इन लाइ मोटर साइकिल हुजणु लाज़मी आहे। ॾिसो, महिनत त हर कम में आहे। जेकॾहिं तव्हां वांदा वेठा आहियो, न कमु आहे, न कारोबार, न नौकिरी, त पोइ चवंदा आहिनि वांदे वेहण खां वंगार भली आहे। ही कारोबार असां खां पहिरियां बि माण्हू कनि था। मां उन्हनि खां मालूम करे पोइ 1 किलो जो रेट 2500 ॿुधायो आहे। जेकॾहिं तव्हांखे माखी लाहिण जो तजुर्बो न आहे त माखी लाहिण वारी तव्हां ड्रेस बि ख़रीद करे सघो था, जीअं माखी जे ॾंगजण खां बची वञो। ही ड्रेस तव्हांखे दराज़ ते 1500 में मिली वेंदी। हिन खे बी कीपिंग जैकेट चवंदा आहिनि। हाणे ॻाल्हि अचे थी त माखी विकिरो किथे कजे। पहिरियां त माखी हर हंधि आस पास विकिरो थी वेंदी आहे। तव्हां शहर जी दुकाननि, ख़ासि करे वॾी वॾी बेकरियुनि ते वञो, उन्हनि खे कुझु चखायो, जीअं उन्हनि खे यकीन थी वञे त प्रोडक्ट असली आहे। बेकरियुनि वारा तव्हां खां वठी वेंदा। शहर जा कुझु सोनारा बि माखी ख़रीद कंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां खां सेल नथी थिए, असां सां राब्तो कयो, असां कोशिशि कंदासीं सेल कराए ॾियूं। उम्मीद आहे ही वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक दिलचस्प वीडियोज़ लाइ सिंधी इन्फो चैनल खे सब्सक्राइब कंदा। घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। इन सां असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुचंदी। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।